अस्सलामु अलैकुम। आऊं आहियां मीर मुस्लिम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो एमर्जिंग क्वेश्चन्स विथ मीर मुस्लिम। दोस्तो, छा तव्हां ॼाणणु चाहींदा त सैयदना इमाम हुसैन ऐं अहले बैत जी शहादत जा सबब कहिड़ा हुआ ऐं उहे कहिड़ियूं हालतूं हुयूं जिन जी वजह सां इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो खे रातो राति मदीने खां मके ॾांहुं हिजरत करण जी ज़रूरत पइजी वई ऐं जॾहिं उन्हनि मदीने खां मके ॾांहुं हिजरत करण जी नियत कई त आख़िरी जेका हाज़िरी उन्हनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े अक़दस ते आख़िरी सलाम जे लाइ ॾिनी हुई त उन वक़्तु इमाम हुसैन जो कैफ़ियत दिली कैफ़ियत कहिड़ी हुई। अॼु पाण इंशाअल्लाह अज़्ज़ व जल इन्हनि ई मौज़ूअनि ते ॻाल्हि कंदासीं, पर उन खां पहिरीं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं दुरूद पाक पढ़ी वठो। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दोस्तो, ही शाम करबला सीरीज़ जो चौथों लेक्चर आहे। असां पोइ वीडियो में जेका ॻाल्हि कई हुई, जेकॾहिं पाण उनखे जल्दी दोहराई करे वठूं त पोइ वीडियो में पाण इहा ॻाल्हि कई हुई त इमाम हुसैन ऐं अहले बैत जी शहादत जेका हुई उन जी अॻुवाट नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीसुनि में ख़बर ॾेई छॾी हुई त इहे शहीद थींदा, पर तंहिं बावजूद बि ऐं मूं जेको पोइ वीडियो में 11 हदीसूं अलबत्ता इन मज़मून सां ॿुधायूं आहिनि ऐं पोइ इन्हनि हदीसुनि खां पोइ इहा ख़बर पइजी वई त सभिनी खे ख़बर हुई, पोइ सभिनीनि दुआ छो कोन कई त इहा जेका करबला जा जेके वाक़ियात आहिनि उहे न थियनि, डरी वञनि, पर कंहिं बि दुआ इहा कोन कई। छो कोन कई, उनजी वजूहात बि मूं पोइ वीडियो में 2 वजूहात ॿुधायूं हुयूं। हिकिड़ी वजह इहा ॿुधाई हुई त जेके शहीद थियण वारा हुआ उहे अलाह जी जेका रज़ा हुई उन ते राज़ी हुआ, हिकिड़ी ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि इहा हुई त उन्हनि खे ख़बर हुई त इहा हिकिड़ी आज़माइश आहे ऐं आज़माइश जो मुक़ाबिलो कबो आहे, आज़माइश खे टारियो कोन वेंदो आहे। इहे 2 वजूहात हुयूं जंहिंजी वजह सां उन्हनि इहा दुआ कोन कई हुई त इहे मुसीबतूं टरी वञनि। हिकिड़ी ॻाल्हि त इहा थी। आख़िर में मूं इहा ॻाल्हि कई हुई त जेके आशिक़ हूंदा आहिनि उन्हनि जे मथां जॾहिं मुसीबतूं ईंदियूं आहिनि त पोइ उन्हनि जो अंदाज़ कहिड़ो हूंदो आहे। ऐं जेकर तव्हांखे इन्हनि उनवान जी डिटेल खपे त तव्हां पोइ वीडियो खे ॾिसी वठो। बल्कि मुंहिंजो तव्हांखे मशवरो इहो आहे त असांजी जेका इहा नई सीरीज़ आहे शामी करबला, तव्हां प्लेलिस्ट ते वञो ऐं शुरू खां जेके वीडियोज़ आहिनि उहे तव्हां ॾिसो त ॻाल्हि वधीक सम्झ में बहितर अची वेंदी। ख़ैर, जेको अॼु जो टॉपिक आहे उहो इहो त इमाम हुसैन जी शहादत जो सबबु छा हो। ठीकु आहे जी। त मेन जेको सबबु हो उहो इहो हो त सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जेके हुआ उन्हनि जो विसाल थी वियो ऐं जेको यज़ीद हो उहो तख़्त ते वेही रहियो हो ऐं कीअं वेठो हो उनजी ॻाल्हि पाण पहिरीं वीडियो में कई, पर बहरहाल उहो तख़्त ते वेही रहियो। हाणे हुन जे अॻियां मसइला हुआ 2। हिकिड़ो मसइलो उहो इहो हो त असल में ॻाल्हि इहा आहे त हू नालाइक़ हो, नाअहल हो, शरीयत ते अमल कंदो कोन हो ऐं जे हू जी तख़्त ते वेठो उहो ख़िलाफ़त राशिदा वारो निज़ाम जे तहत कोन वेठो। ख़िलाफ़त राशिदा में त शुराइयत हुई, मशवरे सां ख़लीफ़ा थींदा हुआ, पर हीअ जेके आहिनि ख़िलाफ़त राशिदा वारो सिस्टम जे तहत आयो कोन हो, बल्कि कैसर व किसरा जो जेको तरीक़ो आहे उन तहत जेको सो तख़्त ते अची वेठो हो त हिन खे ख़तरो हो। ख़तरो छा हो त 3 हस्तियूं कहिड़ियूं आहिनि। हिकिड़ा अथनि सैयदना इमाम हुसैन, हिकिड़ा आहिनि हज़रत उमर फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला जो पुटु अब्दुल्ला इब्न उमर, ऐं हिकिड़ा आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पुफी जा पुटु हज़रत ज़ुबैर बिन अवाम, उन्हनि जा पुटु इब्न ज़ुबैर। ठीकु आहे। त इस्लाम में इहे 3 ई हस्तियूं हुयूं वॾियूं उन टाइम ते जेके ख़िलाफ़त जी दावा करे थे सघियूं ऐं उन्हनि मां का हिकिड़ी बि उथी बीह रहे हा यज़ीद जे ख़िलाफ़ु ऐं जेको सो ख़िलाफ़त जो इज़हार करे हा त सभु मुसलमान उन्हनि जे पोयां लॻी वञनि हा। ख़ासि तौर ते मतिलबु त बैत करे वठनि हा। ख़ासि तौर ते जेको हिजाज़ आहे, हिजाज़ यानी मको मदीनो ताइफ़ ऐं जेको इराक़ आहे, त उते जा जेके मुसलमान हुआ उहे ख़ासि तौर ते यज़ीद जे ख़िलाफ़ु थी थे सघिया, हिकिड़ो पॉसिबल थ्रेट हो। हाणे यज़ीद जे लाइ ऑप्शन कहिड़ो? यज़ीद जे लाइ ऑप्शन सभिनी खां पहिरियों मसइलो हो इमाम हुसैन ऐं उनखे इहा ख़बर हुई त इमाम हुसैन कंहिं बि हालत में यज़ीद जी बैत कोन कंदा, सवाल ई कोन थो पैदा थिए त इमाम हुसैन जेको आहे सो यज़ीद जी बैत करे, सवाल ई कोन थो पैदा थिए। इहा ॻाल्हि यज़ीद बि सम्झंदो,
इन करे हुन वटि लास्ट ऑप्शन इहो ई बचो हो त उहो कीअं बि करे इमाम हुसैन खे माज़अल्ला शहीद करे छॾे। त इहा त हुई जेका वजह हुई इमाम हुसैन जी शहादत जी, जेके पाण मुख़्तसर तौर ते ॿुधाए छॾियो। हाणे पाण अचूं उहा कहिड़ी वजह थी वई जंहिं वजह सां इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो खे रातो राति मदीने खां मके ॾांहुं हिजरत करणी पई। उहा कहिड़ियूं हालतूं हुयूं। हाणे ॾिसो थिए छा थो। सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जो विसाल थी वियो, यज़ीद तख़्त ते अची वेही रहियो। जीअं यज़ीद तख़्त ते वेठो, उहो जेको मदीने जो गवर्नर आहे, मदीने जे गवर्नर जो नालो आहे वलीद बिन उक़बा। वलीद बिन उक़बा खे हिकिड़ो ख़त लिखे थो, हिकिड़ो हुकुम जारी करे थो। केरु? यज़ीद। कंहिंखे? मदीने जे गवर्नर खे हुकुम जारी करे थो, फ़ख़ुज़ हुसैन व अब्दुल्ला इब्न उमर व इब्न ज़ुबैर बिल बैअती अख़ज़ा लैस फ़ीहि रुख़्सा हत्ता युबायिऊ। यानी इमाम हुसैन खे, हज़रत अब्दुल्ला बिन उमर खे, हज़रत इब्न ज़ुबैर खे तव्हां पकिड़े वठो ऐं जेसीं ताईं हू बैअत न कनि तव्हां उन्हनि खे न छॾियो। इहो फ़रमान शाही किथां जारी थियो? यज़ीद वटां। त हाणे जेके मदीने जा गवर्नर हुआ न वलीद बिन उक़बा, जॾहिं उन्हनि खे जॾहिं इहो मिलियो त परेशान थी विया। इन करे परेशान थी विया छो जो इहो कमु ॾाढो ॾुखियो हो, आसान कमु कोन हो। ऐं पोइ इन कम जो अंजाम पोइ उन्हनि खे ख़बर हो। उन्हनि छा कयो? मदीने जे गवर्नर छा कयो? उन्हनि जो जेको नाइब हो मरवान बिन हकम, उनखे सॾु करायो ऐं उन सां मशवरो कयो त हाणे छा कजे। त मरवान बिन हकम जेको हुनजो दिलि बि सख़्तु हो, हुनजो मिज़ाज बि सख़्तु हो। ऐं हुन इहा ॻाल्हि कई, कंहिंसां कई? मदीने जे गवर्नर वलीद बिन उक़बा सां हुनखे चयो त तूं छा कर, इन्हनि टिनी शख़्सियतुनि खे गवर्नर हाउस सॾु करा ऐं उते इन्हनि खां बैअत वठि। जे बैअत कनि त ठीकु, जे न कनि त उते जो उते ई इन्हनि जो जेको सिर आहे उहो क़लम करे छॾ, उते जो उते। जेकॾहिं तो इन्हनि खे हितां खां वञणु ॾिनो त पोइ तूं इन्हनि ते कॾहिं बि क़ाबू हासिलु कोन करे सघंदे ऐं पोइ यज़ीद बि नाराज़ थी वेंदो ऐं पोइ तुंहिंजे हथ में कुझु कोन पवंदो। इहो मशवरो कंहिं ॾिनो आहे? मरवान बिन हकम। कंहिंखे? वलीद बिन जेको मदीने जो गवर्नर आहे उनखे। हाणे जेको मदीने जो गवर्नर आहे उहो पंहिंजो कासिद मोकिले थो उते इन्हनि शख़्सियतुनि खे सॾु करायो आहे गवर्नर हाउस। त इब्न ज़ुबैर ऐं इमाम हुसैन उन टाइम ते हुआ मस्जिद नबवी में। त गवर्नर जो कासिद अचे थो, उहो चवे थो त तव्हांखे गवर्नर साहिबु सॾु करायो, हलो गवर्नर हाउस। त इहे ॿई हस्तियूं हुयूं। उन्हनि कासिद खे चयो तव्हां हलो, असां अचूं था। हाणे इब्न ज़ुबैर इमाम हुसैन खां पुछनि था त हीउ उहो टाइम आहे जंहिं टाइम ते त केरु सॾींदो ई कोन्हे, मतिलबु गवर्नर त कोन सॾींदो आहे। इन टाइम ते कासिद अचे पियो, ज़रूरु का ख़ासि ॻाल्हि आहे। त चवणु मक़सदु इहो आहे त तव्हांजी राय में कहिड़ी ॻाल्हि हूंदी? त इमाम हुसैन जी जेका फ़िरासत आहे उनखे सलाम। इमाम हुसैन चवनि था त मूंखे लॻे ईअं थो त सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हो जो विसाल थी वियो आहे। यज़ीद तख़्त ते वेही रहियो आहे। यज़ीद चाहे थो त पाण खां ख़ासि तौर ते ज़बरदस्ती बैत वरिती वञे। इब्न ज़ुबैर चयो त अगरि अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ हाणे पाण खे छा करणु घुरिजे? मुंहिंजो ख़्यालु बि इहो ई आहे त वाक़ई इहा ई ॻाल्हि हूंदी। हाणे पाण खे छा करणु घुरिजे? हाणे तव्हां छा कंदा? त इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु चवनि था आउं पंहिंजा कुझु माण्हू वठी करे वञा थो गवर्नर हाउस, ॾिसां थो छा था चओ। जेकॾहिं का बि ॻाल्हि हूंदी त उहो सॾु करे वठितोसीं, मुंहिंजा माण्हू अची वेंदा। हुननि जो ठीकु आहे, तव्हां वञो, पोइ ॾिसो था छा थो थिए। इमाम हुसैन बहरहाल पंहिंजा माण्हू वठी हुते पहुचनि था। माण्हुनि खे गवर्नर हाउस जे ॿाहिरां बीहारीनि था। उन्हनि खे चवनि था त मुंहिंजी आवाज़ जॾहिं वॾी थी वञे त तव्हां अंदरि अची वञो। इहा उन्हनि खे नसीहत कई। अंदरि विया ऐं वञी करे सलाम कयो, वेही रहिया। जेको गवर्नर हो वलीद, उन जेको आहे सो इमाम हुसैन खे इहा ॻाल्हि ॿुधाई त जेके ख़लीफ़ा आहिनि हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु, उन्हनि जो विसाल थी वियो आहे ऐं यज़ीद चाहे थो तव्हां खां बैत वठणु, त तव्हां बैत करियो यज़ीद जी। त इमाम हुसैन चयो त मूं जहिड़ो माण्हू ईअं लिकी करे बैत कोन कंदो। जेकर तव्हांखे बैत खपे थी त पहिरीं तव्हां मदीने में जेके आम मुसलमान आहिनि उन्हनि खां बैत वठो, पोइ आउं ॾिसंदुसि त मूंखे छा करिणो। एतिरी ॻाल्हि चई ऐं उतां खां वञणु लॻा। उते मरवान बिन हकम वेठो, उन चयो कंहिंखे वलीद खे त हिन खे वञणु न ॾे। जे ही ॿाहिरि वियो हलियो बग़ैर बैत जे त पोइ हीअ वॾी ख़िलाफ़त जी दावा करे छॾंदो ऐं पोइ हिन खे क़ाबू करण जे लाइ मुसलमाननि जो वॾो रतु आणिणो पवंदो। हिन खे वञणु न ॾे। अञा इहा ॻाल्हि कई पिए मरवान बिन हकम। इमाम हुसैन इहा ॻाल्हि ॿुधी वरिती
इमाम हुसैन वापसि अची विया। इमाम हुसैन चयो मरवान बिन हकम खे, ओ अबू ज़रका, तूं मूंखे क़तलु कंदे? मतिलबु तूं मरवान बिन हकम चयो पिए तिन खे क़तलु करे छॾ, वञणु ॾे। त इमाम हुसैन चयो तूं मूंखे क़तलु कंदे या ही गवर्नर मूंखे क़तलु कंदो? ख़ुदा जी कसम तूं कूड़ो आहीं ऐं तूं कमीनो आहीं। इहो चई करे इमाम हुसैन उतां निकिरी आया। ऐं पोइ जेको मरवान बिन हकम हो उन वलीद खे चयो त तूं मुंहिंजी ॻाल्हि कोन मञी न, वञणु ॾिनई हिन खे, हाणे तूं छा कंदे? हाणे यज़ीद बि नाराज़ थी वियो ऐं तूं हिन ते क़ाबू, हाणे हालतूं अहिड़ियूं थी वेंदियूं तूं कंट्रोल कोन थो करे सघीं, हाणे तूं छा कंदे? त वलीद चवे थो मरवान बिन हकम खे त तोते अफ़सोस आहे, तूं मूंखे अहिड़ो मशवरो पियो ॾीं जो आऊं मशवरे ते अमल करियां ऐं मुंहिंजो दीनो ईमान बर्बादु थी वञे, मुंहिंजो दीन तबाह थी वञे। ख़ुदा जी कसम जेकॾहिं रूए काइनात जी सॼी दौलत बि मूंखे केरु हथ में आणे ॾे नी चयो वञे त तूं वञी करे इमाम हुसैन खे शहीद करे छॾी, त आऊं अलाह जे सिर्फ़ु इन ॻाल्हि ते त यज़ीद जी बैत नथो करे, इन करे आऊं शहीद करे छॾियां, कोन कंदुसि। भाउ मूंखे काइनात जो सॼो ख़ज़ानो बि केरु मुंहिंजे हथ में आणे ॾे त आऊं इमाम हुसैन खे शहीद कोन कंदुसि। इन करे कोन कंदुसि छो जो जेको बि इमाम हुसैन खे शहीद कंदो पोइ क़यामत वारे ॾींहुं जॾहिं अलाह ताला उनखां पुछाणो कंदो न त उन टाइम ते उन शख़्स जो जेको मीज़ान हूंदो न, वज़न जेको हूंदो उहो तमामु घणो घटि हूंदो। हाणे इहा ॻाल्हि कंहिं कई आहे? जेको गवर्नर आहे उन कई आहे, कंहिंखे कई आहे? मरवान बिन हकम खे चई आहे। हाणे मरवान बिन हकम ज़ाहिरी तौर ते मथां हा कई, पर दिलि में बहरहाल नफ़रत हुई उनखे, ऐं उन जेको सो वलीद खे सुठो कोन थिए सम्झो। हाणे एतिरी ॻाल्हि आउं ॿुधायां ऐं तव्हांखे हिकिड़ो हवालो ॿुधाए छॾियां त हीअ जेके बि रिवायतूं पढ़ियूं आहिनि, जंहिं जेतिरो वाक़ियो ॿुधायो आहे उहो ॿुधायो आहे। अल्लामा शफ़ी ओकाड़वी रहमतुल्लाह ताला अलैह जी किताब आहे शामी करबला, मूं उन मां ई सॼो इहो ॿुधायो आहे। अॻियां छा थो थिए? हाणे हुतां खां निकिरनि था इमाम हुसैन 605 में ताणो करियां त छा करियां? यज़ीद त इन लाइक़ु कोन्हे जो इन जी आउं बैत करियां, ऐं पंहिंजी बि ख़िलाफ़त जो ऐलान नथे उन्हनि करणु चाहियो। वजह इहा हुई त वरी बि मदीने में कुझु न कुझु माण्हू त वरी बि यज़ीद जा हामी हुआ, उन्हनि नथे चाहियो त मदीने में को रत वहे या मदीने में अमन ख़राबु थिए या मुसलमान पाण में विढ़नि मुंहिंजी वजह सां। त इमाम हुसैन चाहियो नथे त मदीने जो या मके जी हालतूं कुझु ख़राबु थियनि, त हू पाण पंहिंजी ख़िलाफ़त जो बि ऐलान मके मदीने में त कोन थी करणु चाहियो। इमाम हुसैन जी ॻाल्हि पियो करियां। हाणे कयां त छा कयां? हाणे इहा कैफ़ियत आहे। ऐं पोइ अच्छा हुन तरफ़ जेको इब्न ज़ुबैर आहे, हाणे उन्हनि ॾांहुं बि कासिद बार वञे पियो त तव्हांखे गवर्नर हाउस सॾु करायो आहे गवर्नर, पर इब्न ज़ुबैर टारीनि पिया। अञा राति थिए थी, रातो राति हू निकिरियो था वञनि केॾां? इब्न ज़ुबैर मदीने मां मके ॾांहुं निकिरियो था वञनि। ॿिए ॾींहुं सॼो ॾींहुं जेको गवर्नर हाउस जो जेको अमलो आहे उहो इब्न ज़ुबैर ॻोल्हे पियो, पर इब्न ज़ुबैर लभे हुजे त लभे, उहो त विया हलिया केॾां? मके विया हलिया। हाणे शाम जो ॿिए ॾींहुं शाम जो वरी इमाम हुसैन न कासिद आयो आहे गवर्नर हाउस जो, तव्हांखे गवर्नर सॾु पियो करे अचो। इमाम हुसैन चवनि था त अॼु राति मूंखे छॾियो, सुबुह जो ॾिसूं था छा करिणो आहे, अॼु राति मूंखे ख़ासि कमु आहे कुझु ज़रूरी। इहो इमाम हुसैन चयो आहे। पंहिंजे घर आया आहिनि, पंहिंजे घर वारनि खे चयो आहे त तयारी करियो, रातो राति पाण खे जेको आहे सो मदीनो छॾिणो आहे ऐं मके वञिणो आहे। पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे घर वारनि खे चयो आहे तव्हां तयारी करियो, ऐं पाण पहुची विया आहिनि किथे? रोज़ा रसूल ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वटि आख़िरी सलाम करण जे लाइ अची पहुता आहिनि। थोरो सो पाण तसवुरु करियूं। हाणे उहे कैफ़ियतूं कहिड़ियूं आहिनि? इमाम हुसैन खे मदीनो छॾिणो पियो पवे, उहो मदीनो जिते उन्हनि एतिरी ज़िंदगी गुज़ारी, उहो मदीनो जेको उन्हनि जे नाना जान रहमत आलमियान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुलिस्तान, जिते उन्हनि जी वालदा जी उते भाइरनि जा जेके आहिनि से उते क़बरूं हुयूं, उन मदीने खे छॾणु ख़ुदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका जुदाई आहे, इहो को आसान कमु हो इमाम हुसैन जे लाइ, ॾाढो ॾुखियो कमु हो। जॾहिं पहुता आहिनि त तमामु घणो रोइनि था। ऐं पाण थोरो तसवुरु था करियूं न इमाम हुसैन जेके आहिनि उन्हनि जेको आहे सो छा अर्ज़ु कयो हूंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे? इहो अर्ज़ु कयो हूंदो त ए मूंखे कुल्हनि ते खणी घुमाइण वारा नाना, मुंहिंजे लबनि खे रुख़सारनि खे चपनि खे चुमण वारा नाना, मूंखे मिठियूं लोरियूं ॾेई करे पंहिंजी आगोश रहमत में सुम्हारण वारा नाना, मुंहिंजा नाज़ व नख़रा करण वारा नाना, अॼु मुंहिंजी हालति ॾिसो, मूंखे मदीनो छॾण ते मजबूर कयो पियो वञे, ऐं हीउ मदीनो मूंखे तमामु घणो अज़ीज़ आहे।
पर या रसूल अल्लाह मूंखे इहो मदीनो छॾिणो पियो पवे, मूंखे तव्हांखे छॾिणो पियो पए, मूंखे इजाज़त ॾियो मां वञा। हाणे इहा कैफ़ियत हूंदी इमाम हुसैन जी। सोचो गौर करियो, नबी अलैहिस्सलाम जॾहिं इहे ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं त नबी अलैहिस्सलाम जे दिलि में बि कहिड़ियूं कैफ़ियतूं हूंदियूं, उन कैफ़ियतुनि ते त माण्हुनि जा लफ़्ज़ ई ख़तमु थियो था वञनि। अलामा शफ़ी औकाड़वी रहमतुल्लाह ताला अलैह जेके आहिनि, उन्हनि इन्हनि ई हालतुनि ते मुश्तमिल जेको आहे सो कुझु शेर लिखिया आहिनि उर्दू जा, दिलि बि चए उहो पढ़ी ॾाढो। मज़ारे मुस्तफ़ा पर शाम होते ही इमाम आए, इजाज़त की गरज से आखिरी करने सलाम आए। कहा रो कर सलामे ताजदारे आलमे इम्कान, सलामे सय्यिदे आलम, सलामे सरवरे ज़ीशान। ज़रा देखो तो चेहरे से उठा कर गोशे तामा, हुसैन इब्ने अली पर तंग हैं तैबा की अब गलियाँ। ज़रा हुजरे से निकलो ए मकीने गुंबदे ग़ज़रा, ज़रा देखो तो अहले बैत पर हैं सख्तियाँ क्या क्या। यजीदी दौर है इस्लाम है सरकार ख़तरे में, नवासा आपका इस वक्त है दुश्मन के नरवे में। मैं कुर्बान ए मुझे नाज़ो नियम से पालने वाले, मसाइब आने वाले दम ज़दन में टालने वाले। हमारी बेकसी की दरमांदगी की इलाज रख लेना, हमें नज़रों में अपनी साहिबे मेराज रख लेना। बस अब ए किबलाए दी मुझको जाने की इजाज़त हो, लबे अतहर से फरमा दो हुसैन अब जाओ रुखसत हो। मदीने से शहे कौनैन का नूरे नज़र निकला, वतन से बेवतन होकर वतन का ताजवर निकला। सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। तो दोस्तों इहो अॼु जो मौज़ू ऐं सुभाणे वारी या नेक्स्ट जेका वीडियो आहे उन में असां जेका ॻाल्हि कंदासीं उहा इहा कंदासीं त जॾहिं इमाम हुसैन मदीने खां जॾहिं मके वञनि पिया त विच में उन्हनि जी मुलाक़ात थी आहे पंहिंजे भाउ मोहम्मद बिन हनफिया सां। ऐं मोहम्मद बिन हनफिया उन टाइम जूं जेके हालतूं हुयूं सियासी हालतूं उन हवाले सां हिकिड़ो मशवरो ॾिनो। उहो मशवरो छा हो? उन खां पोइ जॾहिं इमाम हुसैन मके पहुता आहिनि त मके में धड़ाधड़ ख़त पिया अचनि किथां खां, कूफ़े मां पिया अचनि त अचो कूफ़े। पोइ इमाम हुसैन हिकिड़ी रिवायत में 12,000 ख़त आया आहिनि त चवनि त उन्हनि ख़तनि जो पोइ इमाम हुसैन जवाबु छा ॾिनो आहे ऐं पोइ उहा कहिड़ी कैफ़ियत हुई, जंहिं कैफ़ियत में या कहिड़ो फ़ैसिलो, छो अहिड़ो फ़ैसिलो कयो। उन्हनि जेको आहे मुस्लिम बिन अकील खे जेको आहे सो कूफ़े रवानो कयो। त इहे जेके ॻाल्हियूं पाण नेक्स्ट वीडियो में कंदासीं। चवण जो मक़सदु तव्हांखे जेकर असांजो कमु पसंदि अची रहियो हुजे त काइंडली तव्हां लाइक करे वठो, शेयर करे सघो था, तव्हां कमेंट करे सघो था कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे पसंदि आई। ऐं डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब दुरूद पाक सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।